मौलाना मुजीबुर रहमान जा बयान बुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब करें। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहि व सहबिहि अजमईन इला यौमिद्दीन। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व क़ाला अल्लाहु तआला तबारकल्लज़ी नज़्ज़लल फ़ुरक़ान अला अब्दिही लियकून लिल आलमीन नज़ीरा अल्लज़ी लहू मुल्कुस समावाति वल अर्ज़ि व लम यत्तख़िज़ वलदन व लम यकुल लहू शरीकुन फ़िल मुल्कि व ख़लक़ कुल्ल शैइन फ़क़द्दरहू तक़दीरा। सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़हुन नबियुल करीम व अला आलिहि व सहबिहि अजमईन इला यौमिद्दीन। से थोरो आवाज़ घट कयो, थोरो वधायोसि। वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुन फ़िद दुनिया कअन्नका ग़रीबुन औ आबिरु सबील। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मैं मोहतरम मौज़ूदीन दोस्तों, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जा एहसान थिया जीअं अल्लाह ताला तव्हां असांखे पंहिंजे घर में अचण जी तौफ़ीक़ अता फ़रमाई आहे। ऐं उहो अल्लाह पूरी काइनात मथां ग़ालिब आहे, उहो अल्लाह पूरी काइनात मथां शहनशाह आहे। उन अल्लाह ताला मुख़्तसिर ज़िंदगी ॾेई करे तव्हां असांखे दुनिया जी तरफ़ मोकिलियो आहे। क़ुरान हकीम में अल्लाह ताला फ़रमाए तबारकल्लज़ी नज़्ज़लल फ़ुरक़ान अला अब्दिही लियकून लिल आलमीन नज़ीरा। बरकत वारी उहा ज़ात आहे जंहिं हिन क़ुरान हकीम के नाज़िल कयो जनाब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां, ताकि इन क़ुरान हकीम जे ज़रिए सां तमामु इंसाननि खे जनाब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम डॼाए आख़िरत जे मरहलनि खां, आख़िरत जी कैफ़ियतुनि खां। हिते अल्लाह ताला क़ुरान हकीम जो नालो फ़ुरक़ान बयानु कयो आहे। फ़ुरक़ान उन किताब खे चयो वेंदो आहे जेको हक़ ऐं बातिल जे दरमियान फ़र्क़ु बयानु करे। यानी उहा किताब ॿुधाए त हिन पूरी काइनात जे अंदरि इबादत अकेली अल्लाह जी कई वेंदी, इहो हक़ आहे। इन जे मुक़ाबले में तमामु जेको आहे बुतनि जी इबादत कई वेंदी, इहो इन जे मुक़ाबले में बातिल आहे। ऐं अहिड़ी तरह जनाब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़नि में कामयाबी आहे, इहो हक़ आहे। इन जे मुक़ाबले में दुनिया जे तमामु इंसाननि जे पुश्त ते हली करे उन जे तरीक़नि खे खणण में नाकामी आहे, इहो बातिल आहे। इन तमामु शयुनि खे अल्लाह ताला हिन क़ुरान हकीम जे अंदरि बयानु कंदो रहियो। पोइ अल्लाह ताला फ़रमायो अल्लज़ी लहू मुल्कुस समावाति वल अर्ज़। यादि रहे त अल्लाह उहा ज़ात आहे जंहिंजी बादशाही आसमान ऐं ज़मीन ते आहे, या जेको कुझु इन जे दरमियान अचे थो उन जे अंदरि अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी बादशाही आहे। छाजे करे अल्लाह ताला जी बादशाही आहे त इन आसमान खे अल्लाह बणायो आहे ऐं अहिड़ी तरह इन ज़मीन खे बि अल्लाह ई बणायो आहे। जेकी जंहिंजी मिल्कियत हुजे त उनजो उते पावर हलंदो आहे। तव्हांजो पावर तव्हांजे घर में हलंदो, छाजे करे इहो घरु तव्हांजो आहे। तव्हांजी ताक़त तव्हांजे घर में हलंदी, छाजे करे हलंदी त इहो घरु तव्हांजो पंहिंजो आहे। अहिड़ी तरह अल्लाह ताला फ़रमायो मां बादशाह आहियां, इन काइनात जो बादशाह मां आहियां। छाजे करे इन काइनात खे वजूद मां अल्लाह ॾिनो आहे, इन काइनात खे बणायो मां अल्लाह ताला आहे। पोइ अल्लाह ताला फ़रमायो व ख़लक़ कुल्ल शैइन फ़क़द्दरनाहु तक़दीरा। अच्छा, मथे अल्लाह ताला फ़रमायो वलम यत्तख़िज़ वलदन वलम यकुल लहू शरीकुन फ़िल मुल्कि। अहिड़ी तरह मां अल्लाह ताला औलाद खां पाक आहियां। वलम यत्तख़िज़ वलदन वलम यकुन लहू शरीकुन फ़िल मुल्कि। मां अल्लाह ताला औलाद खां पाक आहियां। यादि रहे त अल्लाह ताला खे कंहिं क़िस्म जो कोई औलाद न आहे। अल्लाह ताला तमामु औलाद खां पाक आहे। तमामु इंसान खे अल्लाह ताला औलाद ॾींदो
तमामु जेको मख़लूक़ात खे अल्लाह ताला उन जे एतबार सां औलाद ॾींदो। बाक़ी जेको अल्लाह आहे उहो अल्लाह ताला औलाद खां पाक आहे, उनखे कंहिं क़िस्म जो कोई बि औलाद न आहे। अहिड़ी तरह औलाद थींदी आहे त उहा पावरफुल शइ बि जेको कमज़ोर थी पवंदी आहे। क़ुरान हकीम में अल्लाह ताला हिकु मक़ाम ते फ़रमायो, तव्हांजो माल ऐं तव्हांजी औलाद तव्हांजे लाइ आज़माइश आहे। तमामु अहिड़ा घणा कम हूंदा आहिनि जो औलाद जेको आहे पीउ खे मजबूर कंदी आहे उन कम ते, ऐं पीउ मजबूर थी करे उन कम खे कंदो बि आहे। ऐं जेको मजबूर थिए यादि रहे त उहो रब न थी सघंदो आहे। अल्लाह ताला तव्हांखे औलाद ॾिनी, पर ख़ुदि अल्लाह ताला पाण औलाद खां पाक आहे। छाजे करे जंहिंखे औलाद थींदी उहो मजबूर थी पवंदो पंहिंजो औलाद यारो, त अल्लाह ताला कंहिंजे आॾो मजबूर न आहे। पूरी काइनात अल्लाह ताला जी तरफ़ मजबूर आहे। पूरी काइनात अल्लाह ताला जी तरफ़ जेको आजिज़ आहे, अल्लाह ताला खां घुरंदी आहे, अल्लाह ताला खां सुवाल कंदी आहे, पर अल्लाह ताला बेनियाज़ आहे। अल्लाह खे कंहिं क़िस्म जी काई परवाह न थींदी आहे, कंहिं इंसान जी, कंहिं जिन्नात जी, अल्लाह ताला खे बिल्कुलु जेको परवाह न थींदी। पोइ अल्लाह ताला फ़रमायो, वलम यकुल लहू शरीकुन फिल मुल्की, हिन पूरी प्लेनेट अर्थ या अहिड़ी तरह पूरी काइनात जे अंदरि मां अल्लाह ताला जो कोई हिकिड़ो बि शरीक न आहे। जेके तव्हांखे अगरि नज़र अचनि था, तव्हांखे बुत नज़र अचनि था, तव्हांखे सिजु नज़र अचे थो, तव्हांखे सितारा नज़र अचनि था, या तव्हांखे ॿी का मख़लूक़ात नज़र अचे थी, अल्लाह ताला फ़रमायो हे सभु छा आहिनि? हे सभु मख़लूक़ आहिनि। इहे ॿी का शइ पैदा नथा करे सघनि, बल्कि इन्हनि खे ख़ुदि खे मां अल्लाह ताला पैदा कयो आहे। अल्लाह जी सिफ़ात आहे, अल्लाह ताला शिरक खां बिल्कुलु पाक आहे। कोई अल्लाह जी एॾी सारी वहदानियत जे अंदरि कोई उनजो शरीक न आहे, कोई अल्लाह जो पार्टनरशिप न आहे, कोई अल्लाह ताला खे मशवरो न ॾींदो आहे, कोई अल्लाह ताला जो सानी न आहे। अल्लाह ताला असांजे जिन खे खोलियो, अल्लाह ताला फ़रमायो, कुल हु अल्लाहु अहद, मां अल्लाह अकेलो आहियां, अल्लाहु समद, बेनियाज़ बि आहियां, लम यलिद, औलाद न रखंदो, वलम यूलद, मां बि कंहिंखां पैदा न थियो आहियां, वलम यकुल लहू कुफुवन अहद, कोई बि हिकिड़ो शरीक मां सां न आहे। हे अल्लाह ताला तौहीद बयानु कई। तमामु शुबहात खे, तमामु शकनि खे अल्लाह ताला ख़तमु करे छॾियो, त जंहिं बि इंसान जो अगरि कोई यकीन हुजे, जंहिं बि इंसान जी सोच हुजे त अल्लाह खां अलावा ॿियो को बि थी सघंदो आहे, मुश्किल को शइ करे सघे थो, अल्लाह ताला फ़रमायो इहो तव्हांजो शिरक आहे, इहो तव्हांजो ग़लति ज़हन आहे। तव्हांजे तमामु मामलात खे कंट्रोल केरु कंदो? अकेलो अल्लाह ताला कंदो। पोइ अल्लाह ताला फ़रमायो, वख़लक़ कुल्ल शैइन फ़क़द्दरहू तक़दीरा, तमामु शयुनि खे मां अल्लाह ताला पैदा कयुमि, तमामु मख़लूक़ात खे मां अल्लाह ताला पैदा कयुमि। कहिड़े एतबार सां? अंदाज़े जे एतबार सां। मां पंहिंजे अंदाज़े जे एतबार सां तमामु मख़लूक़ात खे पैदा कयुमि, कुन जे लफ़्ज़ सां तमामु मख़लूक़ात खे पैदा कयुमि। छाजे करे? हे मुंहिंजी ताक़त आहे। अल्लाह जी ज़ात खे बंदो सम्झे, अल्लाह जी ज़ात जो अगरि तारुफ़ थी वियो, अल्लाह जी ज़ात जो जेकॾहिं यकीन दिलि जे अंदरि वेहिजी वियो, तमामु मामला क्लियर थी वेंदा। त अल्लाह उहा ज़ात आहे जंहिं हिकु पाणी खां इंसान खे पैदा करे ॾेखारियो, जंहिं हिकु अंडे खां जेको मुर्गी खे पैदा करे ॾेखारियो। हज़ार अहिड़ियूं मख़लूक़ात जेके असांखे हिन टाइम बिल्कुलु नज़र नथियूं अचनि, जेके असांजे ज़हन में नथियूं अचनि, असांजी सोच में नथियूं अचनि। हज़ार मख़लूक़ात जंहिंजो वजूद हिन काइनात जे अंदरि आहे, असांजी अखि जेकी आहे ॾिसी नथी सघे, मशीनरी जे ज़रिए सां असां उनखे ॾिसी सघूं था। ख़रबनि जी तादाद में अहिड़ा जीते आहिनि जंहिंखे अल्लाह ताला ज़मीन जे अंदरि वजूद ॾिनो आहे। हे अल्लाह ताला जी मख़लूक़ात आहे। हज़ारे लखे अहिड़ी मख़लूक़ात अल्लाह ताला जी जेकी हवा जे अंदरि हले थी।
जंहिंखे तव्हांजी अखि ऐं मुंहिंजी अखि नथी ॾिसी सघे। हज़ार अहिड़ी मख़लूक आहे जेकी पाणीअ जे अंदरि हले थी, जेकी एतिरी बारीक़ जंहिंखे असांजी अखि ॾिसी नथी सघे, उनखे कंहिं वजूद ॾिनो? अलाह रब्बुल इज़्ज़त ॾिनो। अलाह ताला जी मख़लूक तमामु वॾी मख़लूक़ात आहे। अलाह उनखे पंहिंजे अमर सां जेको आहे पैदा कयो, ऐं अहिड़ी तरह पंहिंजे अमर सां अलाह ताला उनखे ख़तमु कंदो। जीअं अलाह ताला एॾी सारी काइनात खे बणायो, जंहिंजे अंदरि हिकिड़ो सिज त असांखे क़रीब आहे, बिल्कुलु असांजे प्लेनेट खे वेझो आहे। इन खां अलावा जेके राति जो असां सुम्हूं था, ऐं हज़ारे जेको आहे असांखे गैलेक्सी नज़र अचनि थियूं, सितारा नज़र अचनि था। हे छा आहे? हे सिज खां वधीक पावरफुल आहिनि, सिज खां वधीक इन्हनि जी रोशनी आहे। सिज इन्हनि जो ॾाढो बेनूर थी वेंदो आहे। हे कंहिं बणायो? हे अलाह रब्बुल इज़्ज़त बणायो आहे। अलाह जी काइनात का नंढी बिल्कुलु न आहे। हे जंहिं दुनिया जे मथां असांजो, हे इंतिहाई नंढी दुनिया आहे, सफ़ा नंढी दुनिया आहे। इन खां अलावा ख़ुदा जी वॾी काइनात आहे। उन अलाह खे सम्झो, उन अलाह जे अहकाम जी एतिरी रिआयत रखो। अलाह जी एतिरी वॾी पावरफुल ज़ात आहे, असां रिस्पेक्ट कुझु बि नथा ॾियूं। छाजे करे? उन अलाह जी ताक़त असांजे सीननि जे अंदरि न लथी आहे। अलाह जी ताक़त जेकॾहिं सीननि जे अंदरि लहिजी वेंदी, जीअं साहबा जे सीने जे अंदरि लहिजी वई, त साहबा हक़ीक़ी जेको मंज़र करे ॾेखारियो। हे मौसमनि जो तब्दील थियणु, हे अलाह रब्बुल इज़्ज़त जी मंशा आहे। हे अलाह रब्बुल इज़्ज़त जी ताक़त आहे। हिन टाइम सर्दी जो मौसम आहे, को टाइम अहिड़ो बि हुयो इन ई मस्जिद जे अंदरि गर्मी ज़्यादा हुई, बग़ैर पखरनि खां न पिया वेही सघूं, पखा हलनि पिया पोइ बि न पिया वेही सघूं, ज़्यादा गर्मी। हे गर्मी जो निज़ाम केरु थो आणे? अलाह रब्बुल इज़्ज़त ई आणे थो। इन खां बाद में सर्दी जो निज़ाम केरु थो आणे? इन टाइम इहा ई मस्जिद आहे, पखा असांजा बंदि लॻा पिया आहिनि, जैकेट पातल आहे काफ़ी साधन खे, सर्दी ज़्यादा आहे। केरु थो आणे सर्दी? दुनिया जो को इंसान नथो आणे सघे। को टाइम गर्मी बर्दाश्त न पिया करे सघूं, इहो ई टाइम सर्दी बर्दाश्त न था करे सघूं। यादि रहे का ज़ात आहे जेको एॾी वॾी निज़ाम खे हलाए पई। का ज़ात आहे जेको रोज़ानो खरबे इंसाननि खे मौत ॾिए पई, ऐं अहिड़ी तरह लखनि जी तादाद में इंसान जेको पैदा थियनि पिया। का ज़ात इन जे पोयां आई। बग़ैर सिस्टम का इहो सिस्टम नथो हली सघे। का अगरि पोयां ताक़त न हुजे, बग़ैर ताक़त खां का शइ हले नामुमकिन आहे। तव्हां इंसान जेकॾहिं तव्हां इंसान, तव्हां मुस्लमान, मस्जिद खे बंदि करे छॾियो, मस्जिद जो तालो न खोलियो, कंहिं क़िस्म जी काई आज़ान न ईंदी, कंहिं क़िस्म जो कोई नमाज़ न पढ़बी, कंहिं क़िस्म जो कोई जेको इबादत न थींदी। इंसान जेकॾहिं पंहिंजे पावर में अचे, इबादत थी सघे थी, मस्जिद खुली सघे थी, ऐं जेकॾहिं असां सुता पिया हुजूं घर में, कुझु बि न थींदो। यादि रहे त हिकिड़ी नॉर्मल मस्जिद, इनखे जेकॾहिं मुस्लमान हलाइनि त हली सघे थी। एॾो सारो वॾो काइनात जो सिस्टम आहे, इनखे केरु थो हलाए? इनखे अकेलो अलाह ई हलाए थो। इंसान इंतिहाई कमज़ोर आहे। असां ज़्यादा जेको आहे गर्मी बि बर्दाश्त न करे सघूं, ऐं ज़्यादा सर्दी बि बर्दाश्त न करे सघूं। यादि रहे अल्लाह ताला तमामु मुस्लमाननि खे, तमामु इंसाननि खे हिफ़ाज़त में रखे। जहन्नम में 2 अज़ाब आहिनि। हे ॿुधो आहे न, ज़्यादा डिटेल में ॿुधो आहे। बाहि जो अज़ाब ज़्यादा ॿुधो आहे, गर्मी जो अज़ाब ज़्यादा ॿुधो आहे। यादि रहे जहन्नम जे अंदरि हिकु अहिड़ो बि तबिको आहे जंहिंमें सर्दी जो अज़ाब आहे। मथां कोई मुस्लमान ख़ुशि थिए सर्दी जो अज़ाब आहे। सर्दी जो अज़ाब गर्मी जे अज़ाब खां ज़्यादा आहे, ख़तरनाक आहे। जहन्नम में हिकिड़ो अहिड़ो बि तबिको आहे जंहिंमें सर्दी जो अज़ाब आहे, ऐं सर्दी बि यकीन तौर ते कोई बि इंसान बर्दाश्त न करे सघंदो आहे। सर्दी ज़्यादा लॻे, बंदो मरी सघे थो, ऐं अहिड़ी तरह गर्मी ज़्यादा लॻे त बि बंदो जेको मरी सघे थो। हे अलाह ताला असांखे मरला ॾेखारिया आहिनि हिते दुनिया जे अंदरि। दुनिया जे अंदरि मोकिले करे इहे मरल अलाह ताला तव्हां ऐं मूंखे ॾेखारिया।
गर्मी जी लहर भी असांजे मथां वक़्तन ब वक़्तन अचे थी, ऐं अहिड़ी तरह सर्दी जी बि लहर असांजे मथां वक़्तन ब वक़्तन अचे थी। अलाह ताला ॿुधायो त आख़िरत में इहे शयूं मां रखियूं आहिनि। वरी इन ई दुनिया जे अंदरि रोज़ानो टेंशन जा मरहला बि रोज़ तव्हांजे मथां ईंदा रहंदा, टेंशन मुसीबत। वरी कॾहिं कॾहिं राहत जा कैफ़ियत मंज़र बि तव्हांजा ॾाढो ईंदा रहंदा। हे अलाह ताला दुनिया जे अंदरि ॾेखारे पियो, हे मरहला अलाह ताला ॾेखारे पियो त जनम खां जेको आहे मुस्लमान पनाह घुरे, जनम जे हर हिकु अज़ाब खां मुस्लमान पनाह घुरे। जनम जो अज़ाब नॉर्मल ॻाल्हि न आहे। जनम जी खाही, जनम जी बाहि, जनम में थधि जो अज़ाब कंहिं बि मुस्लमान खे ताक़त न आहे जो उहो उनखे बर्दाश्त करे सघे ऐं कंट्रोल करे सघे। हिते अलाह ताला अक़ुल ॾिनो, शऊर ॾिनो, सम्झ ॾिनी। अलाह ताला फरमाया वञी करे मुंहिंजी इबादत करे अचो। अगरि जेकॾहिं न कंदो, अलाह ताला पंहिंजी हुजत ताम करे छॾी आहे। अलाह ताला पंहिंजी हुजत ताम करे छॾी आहे। हाणे क़यामत ॾींहुं तव्हांजो उज़ुर न हलंदो। क़यामत ॾींहुं तव्हांजो कंहिंजो बि उज़ुर न हलंदो। अलाह ताला पंहिंजी हुजत ताम करे छॾी आहे। असां हिस्ट्री न पढ़ी आहे इस्लाम जी, असां हिस्ट्री न पढ़ी आहे त इस्लाम कीअं आयो असां वटि, केॾी वॾी मुसीबत सां, केॾे वॾे टेंशन सां इस्लाम हिते पहुतो आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा हज़ारे साहबा, जेकॾहिं हिकिड़े बि कंहिं साहिबी जी सीरत असांजे दिलि जे अंदरि लही वञे, असां पंहिंजे हक़ीक़त खे सुञाणे वठंदासीं। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ो साहिबी हज़रत अबू ज़र ग़फ़ारी रज़ी अल्लाह ताला अन्हु, इस्लाम खां पहिरियां इस्लाम जो कोई जेको आहे नालो न हुयो, त जेको मज़हब हलंदो अचे पियो त बाद साहबा पंहिंजो उन जेको आहे बंदगी इबादत ते हलंदा अचनि पिया। छाजे करे को नओं मज़हब आयो ई न आहे। राति मां ॻाल्हि कई हुयमि दर्स जे अंदरि त पहिरियों पैगम्बर ईंदा हुया कंहिं इलाइक़नि जे अंदरि 20 जी तादाद में, 30 जी तादाद में। शरीयत हिकिड़े खे फॉलो करे हलंदा हुया, हिकिड़ी शरीयत खे खणी हलंदा हुया। हिकिड़ो पैगम्बर आयो, ॿिया नबी ईंदा हुया, पोइ उहे नबी उनजी शरीयत खे फैलाईंदा रहंदा हुया। इलाइक़नि जे अंदरि, शहरनि जे अंदरि, ॻोठनि जे अंदरि शरीयत हिकु ई तमामु नबी फैलाईंदा रहंदा हुया। पोइ अलाह ताला इन मामले खे घटि कंदो, अलाह ताला घटि कंदो हुयो इन मामले खे। पोइ अलाह ताला घटि पैगम्बर मोकिलिया, कंहिं इलाइक़े में 5 पैगम्बर, कंहिं में 3 पैगम्बर। पोइ हली करे अलाह ताला हिकु क़ौम जे तरफ़ हिकु पैगम्बर मोकिलींदो हुयो। जीअं जो उहो पैगम्बर आयो, उनखे किताब मिलियो, उन पंहिंजी शरीयत खे आम कयो, उनजी शरीयत हलंदी रही। पोइ उनजे पोयां जॾहिं ॿियो पैगम्बर अचे पियो त पहिरीं शरीयत जेको बातिल थी वञे पई। मसलन तौरु जीअं दाऊद अलैहिस्सलाम खे अलाह ताला ज़बूर किताब ॾिनो, त दाऊद अलैहिस्सलाम पंहिंजे ज़माने जे अंदरि महिनत कई, उन किताब जे तरफ़ जेको आहे क़ौम खे सॼो काफ़ी टाइम उहा शरीयत हली। पोइ अलाह ताला नओं पैगम्बर जॾहिं मोकिलियो, यानी मूसा अलैहिस्सलाम खे, यादि रहे त हाणे पोइ शरीयत बातिल थी वेंदी। हाणे छाजे करे नओं पैगम्बर अची चुको आहे, नओं पैगम्बर अची चुको आहे। त अहिड़ी तरह मूसा अलैहिस्सलाम जीअं जो आया, तौरात खणी करे क़ौम खे सम्झायूं, हाणे जेको इन ज़माने जे अंदरि ज़बूर हुयो उहो बातिल थी वेंदो। छाजे करे नओं पैगम्बर अची चुको आहे, नओं किताब अची चुको आहे। जेसिताईं ॿियो को पैगम्बर न आयो आहे तेसिताईं उहा शरीयत पोइ हलंदी ईंदी। अगरि नओं पैगम्बर ज़ोर थी वियो त उहा शरीयत हाणे बातिल थींदी। त मूसा अलैहिस्सलाम ईअं ई हलंदा आया काफ़ी टाइम ताईं। मूसा अलैहिस्सलाम खां घणे टाइम खां बाद में पोइ अलाह ताला ईसा अलैहिस्सलाम खे मोकिलियो। नई शरीयत हुई, नओं किताब हुयो। पोइ अलाह ताला तमामु इंसान खे हुकुम ॾिनो त ईसा अलैहिस्सलाम जे पुश्त ते हलो। जंहिं शइ जो हुकुम तव्हांखे ईसा अलैहिस्सलाम कयो आहे, उन नक्श क़दम ते हलो। त उन ज़माने जे अंदरि जेके बि यहूदी हुया, बनी इसराइली हुया, उन्हनि खे अलाह ताला इहो हुकुम ॾिनो त हाणे ईसा अलैहिस्सलाम जे तौर तरीक़े ते हलो। इन किताब खे जेको मज़बूती सां पकड़ियो। हाणे इहा ई शरीयत जेकी उभरी आहे
उहा शरीत हलंदी रही काफ़ी टाइम ताईं। पोइ अल्लाह ताला विच में 600 साल जो मुफ़ासिलो रखियो। 600 साल खां बाद में जनाब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़हूर थियो दुनिया जे अंदरि। हाणे जीअं जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़हूर ॾिसो तरीक़ो पोइ ई हलंदो अचे थो। पहिरियों दाऊद अलैहिस्सलाम हुयो त किताब ज़बूर हुयो, पोयां मूसा अलैहिस्सलाम आयो त दाऊद अलैहिस्सलाम जो किताब, हाणे हिन टाइम उहा शरीत न हलंदी। मूसा अलैहिस्सलाम खां बाद में ईसा अलैहिस्सलाम आयो त हाणे मूसा अलैहिस्सलाम जी शरीत न हलंदी। हाणे कंहिंजी हलंदी? जेको नओं पैगम्बर आयो आहे ईसा अलैहिस्सलाम जी हलंदी। ईसा अलैहिस्सलाम खां बाद में 600 साल जो मुफ़ासिलो आहे। अल्लाह ताला जनाब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हिन दुनिया तरफ़ मोकिलियो। हाणे अल्लाह ताला किताब ई ॾिनो। पुटु ख़ामोशी कयो बाबा, हिन खे ॿाहिरि कढी वञनि सभिनी खे, ॾाढो डिस्टर्ब कंदा। अल्लाह ताला 600 साल खां बाद में ईसा अलैहिस्सलाम जे 600 साल खां बाद में अल्लाह ताला जनाब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मोकिलियो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जीअं जो हिन दुनिया जे अंदरि आया, अल्लाह जे नबी किताब सां गॾु आया, नई शरीयत सां गॾु आया, नई तालीमात सां गॾु आया। त हाणे जेके बि हिन टाइम ईसाई हुया, हाणे उन ईसाइनि जी शरीयत छा थींदी? हाणे बातिल थींदी न। छाजे करे बातिल थींदी? त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अची चुका आहिनि। जॾहिं बि के नए पैगम्बर जो ज़हूर थींदो त जेके बि पोइ शरीयत खे फॉलो कनि था, जेके बि पोइ शरीयत खे वठनि था, हाणे पंहिंजी शरीयत खे बिल्कुलु छॾे ॾींदा। छाजे करे? त अल्लाह ताला पहिरियों इन्हनि खां वाइदो वरितो त दाऊद अलैहिस्सलाम खां बाद में मूसा अलैहिस्सलाम ईंदो, मूसा अलैहिस्सलाम खां बाद में ईसा अलैहिस्सलाम ईंदो, ईसा अलैहिस्सलाम जी शरीयत में अल्लाह ताला इहो ई फरमाए छॾियो त आख़िरी केरु ईंदो? जनाब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईंदो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां बाद में अल्लाह ताला द एंड करे छॾियो, मामिलो ख़तमु, बसि। हाणे कोई बि पैगम्बर न ईंदो, हाणे कोई बि पैगम्बर न ईंदो। हाणे जेकॾहिं अगरि का शइ ज़ाहिर थींदी, क़यामत ज़ाहिर थींदी, बसि। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आख़िरी पैगम्बर आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां बाद में कोई बि यानी ज़ाहिर थी त क़यामत ज़ाहिर थींदी। ख़ुदि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मां बाद में 3 जेको आहे कूड़ा हिकिड़ा नबी ईंदा, जेकी नबूअत जी दवा कंदा ऐं पाण खे नबी चवंदा। ए साहबा, तव्हांखे ज़्यादा इल्मु हुजे, तव्हां इल्मु जेको आहे पोइ मुस्लमान ताईं पहुचाइजो त कोई बि उन्हनि जे तरीक़े ते न हले। हो दजाल हूंदा, हो कज़ाब हूंदा, जेको बि अगरि उन्हनि जे पुश्त ते हलियो, उन जे तरीक़े खे फॉलो कयो, हो काफ़िर थी वेंदा, हो गैर मुस्लिम थी वेंदा, हमेशह जे लाइ जहन्नम में वञी करे पवंदा। त असां मुस्लमान जो हिकु मेन अक़ीदो आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। इन खां बाद में नमाज़, क़ुरान, रोज़ा, हज ऐं ॿिया कुझु बि इबादत अल्लाह ताला असांजे मथां लाज़िम कई आहे। इन खां बाद में हिकु मेन अक़ीदो आहे मुस्लमान जो, हर हिकु मुस्लमान खे ज़हन में हुजणु खपे। कहिड़ो? त असांजो नबी जनाब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आख़िरी नबी आहे। हे पंहिंजे नंढनि खे बि तालीम हुजे, वॾनि खे बि तालीमात हुजे त असांजो नबी आख़िरी नबी आहे। इन जो दलील अल्लाह ताला क़ुरान हकीम में ई फरमायो, मा कान मुहम्मदुन अबा अहदिम मिन रिजालिकुम वलाकिन रसूलुल्लाह व ख़ातमुन नबिय्यीन। क़ुरान हकीम में अल्लाह ताला जो दलील ॾिनो। ॿिए नंबर ते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अना ख़ातमुन नबिय्यीन ला नबी बादी। ज़िक्र हले पियो हज़रत अबू ज़र गफ़ारी रज़ी अल्लाह ताला अन्हु जो। हो साहिबी इब्तिदा इस्लाम जे अंदरि, यानी इस्लाम जो अञा सिज उभरियो ई न हुयो, इस्लाम जी तालीमात उभरी न हुई ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कंहिं क़िस्म जो कोई ज़रूरु न थियो हुयो। त उहो साहिबी उन ज़माने जो आहे। उन ॿुधायो त 3 साल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नबूअत जे ऐलान खां 3 साल पहिरियां जेकी पोइ शरीयत हले पई, मां उन जे मुताबिक़ इबादत कंदो रहां पियो ऐं अल्लाह खे जेको आहे सॾींदो मां रहां पियो। इन खां बाद में 3 सालनि खां बाद में मूंखे इल्मु थियो, 3 सालनि खां बाद में मूंखे इल्मु थियो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने जे अंदरि आया आहिनि ऐं नबूअत जो ऐलान थियो आहे। त मां मदीने तरफ़ वियुमि। हाणे मदीने जे अंदरि कोई बि मूंखे सुञाणे न पियो, त हिकु मुसाफ़िर वांगुरु मदीने जे कंहिं रस्ते ते मां वेही रहियुमि त हज़रत अली साईं मूंखे ॾिसी वरितो। हज़रत अली साईं मूंखां पुछा कयो त केरु आहे? मां जो मुसाफ़िर आहियां। ऐं वधीक हज़रत अली साईं मूंखां मालूमात न वरिती। राति मूंखे पंहिंजे घर में रहाईं, राति मूंखे पंहिंजे घर में रहाईं ऐं मानी खाराईं। वरी सुबुह जेको आहे मूंखे ॿाहिरि वठी वियो,
वरी मां उन रस्ते ते वेही रहियुमि, हथा की वरी राति थी वई। हज़रत अली साईं वरी मूंखे ॾिठो, को मुसाफ़िर आहे, शायदि इन जो कमु न थियो आहे, को सामान वठणु आयो आहे, उहो सामान न मिलियो आहे, राति वरी वठी वियो। हज़रत अली साईं पोइ पुछा कयो राति जो त ए मुसाफ़िर काॾां आयो आहे, छा मसइलो आहे, छा मामिलो आहे? त हज़रत अली साईं खे मां जेको आहे न बिल्कुलु हिकिड़ो कसम ॾिनुमि त कंहिं क़िस्म जी मां तोसां ॻाल्हि कयां त तूं कंहिं सां उहा ॻाल्हि न कंदी। हज़रत अली साईं फरमायो कहिड़ी ॻाल्हि उहा ॿुधा भला। छाजे करे त उन टाइम काफ़रनि जो ज़्यादा ज़ोर हुयो, काफ़रनि जो ज़्यादा ज़ोर हुयो। अगरि कोई बि इस्लाम जी तरफ़ अचे पियो त उनखे ज़्यादा तकलीफ़ मिले पई। त ॿुधाई त मां आख़िरी ज़मान पैगम्बर जे तरफ़ हेॾे आयो आहियां, मूंखे इल्मु थियो आहे त हिकु नबी आहे जंहिं नबूअत जो ऐलान कयो आहे ऐं मूंखे उन सां मुलाक़ात करणी आहे। हज़रत अली साईं फरमायो असां बि उनजे मथां ईमान आंदो आहे ऐं सुभाणे इंशाअल्लाह मां तुंहिंजी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुलाक़ात कराईंदुमि। अबू ज़र रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो सुभाणे जीअं थियो त असां वियासीं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत जे अंदरि। अल्लाह जे नबी इस्लाम सां मूंखे नवाज़ियो ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बहितरीन तालीमात ॾिनी। हाणे कोई मुंहिंजो हिते घर हुयो ई न, कोई मुंहिंजी जाइदाद हिते हुई न। पोइ असहाब सुफ़ा, मां पोएं जुमे जी ॻाल्हि कई हुयमि त मस्जिद नबवी जे अंदरि 70 हिकिड़ा साहबा हुया जेके इंतिहाई ग़रीब साहबा हुया, जंहिंखे यानी 12 साहबा मानी खणी करे हिन खे ॾींदा हुया ऐं इहे साहबा सिर्फ़ु जेको आहे इल्मु हासिलु कंदा हुया, कंहिंखां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां इल्मु हासिलु कंदा हुया। त उन साहिबनि जे अंदरि मां वञी करे गॾु थियुमि, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां इल्मु हासिलु कंदो रहां पियो। ॿुधाईंदे हिकु मरतबे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वेठा हुया ऐं असां 3-4 साहबा वेठा हुआसीं, कोई बि वधीक साहिबी न हुयो, सिर्फ़ु 4 साहबा वेठा हुआसीं। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेके तव्हां 4 ॼणा हिते वेठा आहियो न, इन चइनि मां हिकिड़े साहिबी जो, जेके 4 हिते वेठा आहियो, तव्हां चइनि मां हिकिड़े साहिबी जो मौत जेको थींदो उहो हिकु झंगल जे अंदरि थींदो। हे ॾिसो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मौजज़ो आहे, हे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पेशन गोई आहे जेको अल्लाह ताला इल्मु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अदा कयो ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एंड में उहा ॻाल्हि ॿुधाए छॾी। अल्लाह जे नबी खां अबू ज़र रज़ी अल्लाह ताला ने फरमायो मां इहा ॻाल्हि अॻु में ॿुधमि त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो 4 साहबा वेठा आहिनि ऐं 4 साहिबनि मां हिकिड़े साहिबी जी मौत थींदी झंगल जे अंदरि। उन्हनि खे हिकु मुस्लमान जी जमायत, उनजो जनाज़ो पढ़ाईंदी ऐं उनखे कफ़न में जेको क़बर में लाहींदी। हाणे इहा ॻाल्हि तमामु घणी अॻु में थी आहे, काफ़ी टाइम गुज़रियो, इहो साहिबी जिहाद में हलियो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु सफ़र उन साहिबी कया, हथा की न साहिबी शादी कई। शादी खां बाद में पोइ इहो साहिबी वञी करे हिकु झंगल जे अंदरि रहियो, इहो साहिबी झंगल जे अंदरि वञी करे रहियो। गुरबत बि इंतिहाई दर्जे जी हुई। ॾिसो हिन टाइम असां केतिरा नाशाकिर लॻा पिया आहियूं, टाइम ते जेकॾहिं मान नथी मिले त केतिरा असां नाशाकिर आहियूं। जेकॾहिं साहबा जी हिस्ट्री असां पढ़ूं न त क़दुरु बाद में थींदो, असांखे अंदाज़ो बाद में लॻंदो त साहिबनि जेके पंहिंजी ज़िंदगी कीअं बसर कई। त उहो साहिबी हज़रत अबू ज़र ग़फ़ारी रज़ी अल्लाह ताला अन्हु झंगल जे अंदरि जेको आहे रात शुरू कई। नॉर्मल हिकिड़ो घर हुयो, अची करे हाणे जेको आसार जेके न मौत जा शुरू थी विया, तबियत ख़राबु थींदी वई ऐं सिर्फ़ु जेको आहे पाण पंहिंजी घरवारी झंगल जे अंदरि, ऐं पोइ घरवारी मथां रोए पई त तुंहिंजो आख़िरी टाइम आहे। त घरवारी खे पुछो छाजे खां अचे, रोआ इन लाइ थी त हिन वीरानी जे अंदरि, हिन झंगल जे अंदरि तोखे गुसुल केरु ॾींदो, तोखे कफ़न केरु ॾींदो, कफ़न जो कपिड़ो ई न आहे असां वटि। अबू ज़र रज़ी अल्लाह ताला ॾिसो जलील क़दर साहिबी आहे, केॾी हिन साहिबी जो मक़ाम अल्लाह ताला क़ुरान हकीम में जेको आहे मथे फरमायो जन्नत में, जंहिंखे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बिशारत ॿुधाई त हुन साहिबनि जी सादगी केतिरी आहे। दुनिया जो कोई माल न आहे यार, मिल्कियत न आहे। घरवारी छा थी चवे त हिन टाइम मां परेशान हिन जे लाइ आहियां त तोखे कफ़न कहिड़े कपिड़े खां ॾींदासीं, जो कपिड़ो बि असां वटि न आहे। उन साहिबी चयो त हिकु मजलिस में ऐं उहा ॻाल्हि पोइ जेको ॻाल्हि दोहराई, पोइ ॻाल्हि जेको यादि अची वई, चए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मजलिस में हिकु मरतबे वेठासीं न त 4 साहबा हुयासीं, उन 4 साहिबी मां हिकिड़ो मां बि हुयुमि, 3 ॿिया हुया। त अल्लाह जे नबी फरमायो तव्हां मां हिकिड़े साहिबी जी वफ़ात थींदी झंगल जे अंदरि, जेकी बिल्कुलु वीरानी हूंदी। ऐं मां नोट कयो आहे जेके मां सां 3 गॾु मुंहिंजा साथी हुआ न, उहे साथी मरी चुका आहिनि। जेके 3 साहबा हुआ न, उहो हिकिड़ो साहिबी को शहीद थी वियो, ॿिए जो इंतकाल थी वियो, उहे 3 दुनिया खां विया आहिनि। हाणे चोथों मां रहियो आहे।
ऐं कसम खणां थो नबी जो इहो कोल हक़ थींदो ऐं मुंहिंजी हिते ई वफ़ात थींदी। घरवारे खे चई टेंशन कंहिं क़िस्म जो न कजांइ। अलाह जे नबी पोयां इहा ॻाल्हि बि ॿुधाई हुई, अलाह जे नबी पोयां इहा ॻाल्हि ॿुधाई हुई त मुस्लमान जी हिकिड़ी जमायत उनखे गुस्ल बि ॾींदी, अहिड़ी तरह जो जनाज़ो पढ़ाईंदी, उन क़बर में लाहींदी। नबी जो कोल हक़ कोल आहे। घरवारे चयो त कोई नज़र ई नथो अचे हिते त, यानी एतिरो जंग एतिरी वीरानी जो कोई इंसान जेको नज़र न पियो अचे। घरवारी खे चई त मूंखे पूरो यकीन आहे जेको अलाह जे नबी फ़रमान इहो कोल हक़ ऐं सच थी रहंदो। ऐं जंहिंजो आख़िरी लम्हात हुया, घरवारी खे चई वञी करे ॿाहिरि ॾिस, कोई न कोई जमायत आई हूंदी, काई न काई जमायत आई हूंदी। इन खां बाद में घरवारी ॾिठो परे खां हिकिड़ो वॾो काफ़िलो थो अचे, परे खां हिकु वॾो काफ़िलो थो अचे ऐं काफ़िलो हिन जे घर जे आॾो जेको गुज़र गई। ऐं पोइ हुन काफ़िले वारनि खे रोकियो उनजी घरवारी त मुंहिंजो मुड़ुसु जेको आहे आख़िरी लम्हात में आहे, इनखे कोई कफ़न जो जेको आहे बंदोबस्तु कयो, जनाज़े जो कोई बंदोबस्तु कयो। ऐं जीअं जो उहो काफ़िले वारा आया ऐं साहबी ॾिठो, उहो साहबी दुनिया छॾे चुको हुयो। उन काफ़िले जे अंदरि अब्दुल्ला बिन मसूद साहबी बि हुयो। उन साहबी अबू ज़र ग़फ़ारी रज़ी अल्लाह ताला जो जनाज़ो पढ़ायो ऐं क़बर में लधो। कहिड़ी साहबा जी ज़िंदगी आहे। असांखे हिकिड़ो टाइम मानी न मिले, केतिरा असां नाशाकिर लॻा पियूं। ईद ते ड्रेस न मिले, केतिरा नाशाकिर लॻा पियूं। कोई अहिड़ो मुस्लमान हूंदो जंहिंखे कफ़न जे लाइ परेशान हुजे हिन ज़माने जे अंदरि? न आहे। मां सम्झां थो असां वटि ज़्यादा कुशादगी आहे, असां वटि ज़्यादा कुशादगी आहे ऐं नाशाकिरी बि इंतिहा दर्जे जी लॻी पई आहे। जॾहिं असां दीन खे छॾियोसीं त नाकामी असां ॾिसंदासीं। तव्हांखे कोई बि कामयाबु नथो करे सघे, तव्हांखे कोई बि इज़त नथो ॾेई सघे। कहिड़े टाइम? जंहिं टाइम तव्हां दीन खे छॾियो। हिन टाइम असां इन करे हलाक लॻा पियूं, असांजा घर इन करे हलाक लॻा पिया आहिनि। असांजे मुआशिरे में पर्दे जो बिल्कुलु माहौल न आहे। ॿिए नंबर ते तमामु मुस्लमाननि खे हिकिड़ी मां हिकिड़ी ॻाल्हि हुनजे दिलि जे आॾो रखंदुमि, त इन ॻाल्हि ते लाज़िमी जेको अमल कयो। ॾिसो हिन टाइम असां शरीयत खे छॾे चुका आहियूं, असांजे घरनि जे अंदरि पर्दे जो माहौल न आहे। ॿिए नंबर ते असांजे अंदरि ज़्यादा ख़राबी हिकिड़ी ॿी बि आहे। कहिड़ी? असां घरनि जे अंदरि तमामु, मां ॾिठुमि इलाइक़नि जे अंदरि तमामु मुस्लमाननि जे घरनि जे अंदरि ॾिठुमि मां, नेठि मां बि त हिते रहां थो, तमामु मुस्लमाननि जे घरनि जे अंदरि ॾिठुमि जो मर्द हज़रात घरनि जे अंदरि पंहिंजनि जे वेंदा, पंहिंजी घरवारी जे आॾो, पंहिंजी भेण जे आॾो, पंहिंजी माउ जे आॾो ॿियनि मर्दनि जी तारीफ़ कंदा। पोइ उहा तारीफ़ मुर्शिद जी हुजे, उहा तारीफ़ MPA जी हुजे, उहा तारीफ़ मौलवी जी हुजे, उहा तारीफ़ दोस्त जी हुजे। ख़तरनाक अमल आहे, अल्लाह जो कसम आहे ख़तरनाक अमल आहे। कंहिं क़िस्म जो कोई बि मुस्लमान ॿार कंहिं दोस्त जी, कंहिं मुर्शिद जी, कंहिं मौलवी जी घर में ॻाल्हि करे ई न। अगरि इहा मर्दनि जी ॻाल्हि घर में थींदी त घर में औरतुनि जी दिलि में जेको आहे वक़ार वेंदो, वैल्यू वेंदो। यार त हे कहिड़ी ॻाल्हि थो करे असांजो मुड़ुसु? हक़ीक़त में कोई इहो मर्द जेको आहे एतिरी फज़ीलत वारो आहे त घर में कंहिं बि मर्द जी ॻाल्हि न आहे करणी, कंहिं बि मर्द जी ॻाल्हि घर में न आहे करणी, पोइ चाहे उहो मुर्शिद छो न हुजे। हाणे कोई ॿुधाए घर में औरतूं वेठियूं मुर्शिद जो हुस्न बयानु करे त वाह 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 वाह, हे असांजो मुर्शिद इंतिहाई दर्जे जो सुहिणो आहे, त छा थींदो? औरत जे दिलि में वैल्यू वेंदो न वेंदो? फिलाणो असांजो दोस्त आहे, DSP आहे, वॾो सखी आहे। फिलाणो असांजो दोस्त आहे, वॾो सखी आहे, राति मूंखे होटल ते वठी वियो, मानी कराई। हे ख़तरनाक अमल आहे, हे बिल्कुलु ख़तरनाक अमल आहे। हिन टाइम तव्हांखे सम्झ में नथी अचे ॻाल्हि, इहा ॻाल्हि बाद में ख़बर पवंदी त कंहिं क़िस्म जे घर में कंहिं बि गैर मर्द जो ज़िक्र करिणो ई न आहे। पाण त न करिणो आहे, बिल फ़र्ज़ अगरि शुरू बि थी वियो आहे उनखे ख़ामोश करणु छॾिणो आहे। छाजे करे? तव्हां पंहिंजे घर जा बादशाह आहियो, तव्हां पंहिंजे घर जा बादशाह आहियो। कंहिं बि कंहिं मर्द जी घर में ॻाल्हि न थिए, हिकु नंबर ते। ॿिए नंबर ते तमामु असांजा नादान मुस्लमान, तमामु असांजा ना समझ मुस्लमान,
पंहिंजी दोस्ती खे घरनि जे अंदरि जेको आणनि था, दोस्तनि खे तमामु मुस्लमान असांजा दोस्तनि खे घरनि में आणनि था। हे वॾी हलाकत आहे। कोई चवनि साईं दोस्त आहे त मुंहिंजो अहिड़ो दोस्त सवा भाइरनि जहिड़ो न आहे, तुंहिंजो भाउ इहो, हे शैतान तुंहिंजी खोपड़ी में पटी पढ़ाए। केॾो बि बहितरीनु दोस्त हुजे, केॾो बि बहितरीनु मौलवी हुजे, कहिड़ो बि बहितरीनु मुर्शिद हुजे, कंहिं क़िस्म जी इजाज़त न आहे घर में अचे। मुर्शिद, दोस्त, मौलवी, ॿार बहितर आहे। उन मुर्शिद जो मुरीद मां आहियां न, मुंहिंजी घरवारी थोरी आहे। दोस्त आहे, दोस्त जो दोस्त मां आहियां न, मुंहिंजी घरवारी थोरी आहे। मौलवी क़ाबिल एतिराम आहे त उहो क़ाबिल एतिराम मुंहिंजे लाइ या घरवारी लाइ थोरी आहे। हे असां में ज़्यादा जहालत हले थी ऐं इन मां ज़्यादा फितनाऊं थिया। असांजे मुआशरे जे अंदरि ज़्यादा फितनाऊं थिया। ॾिसो, हे बि इस्लाम जी हिकिड़ी असां मेन पॉइंट खे छॾियो आहे। माण्हू चवंदा आहिनि हिन सां असांजी दोस्ती त ॿाहिरि जहिड़ी आहे। साईं, ॿारनि बचे जेको आहे असांजो अचणु वञणु आहे, बिल्कुलु ग़लति अमल आहे इहो। जेको बि मुस्लमान इहो अमल करे थो, इहो मुस्लमान नुक़सानु ॾिसंदो। इहा ॻाल्हि क़ुरान हकीम जी ॻाल्हि आहे। क़ुरान हकीम में अल्लाह ताला बाज़ मक़ामात में क़ुरान हकीम में फरमायो, ॿिए कंहिंजे घर में अंदरि दाख़िल न थियो, ॿिए कंहिंजे घरनि जे अंदरि दाख़िल न थियो, हथा की पंहिंजे घर जे अंदरि जॾहिं दाख़िल थियो, इहा अल्लाह ताला तरीक़ेकार ॿुधायो आहे। अल्लाह ताला तरीक़ेकार ॿुधायो आहे। जेकॾहिं अगरि पंहिंजे घर जे अंदरि दाख़िल थियो, सभ खां पहिरियां सलाम कयो, फस्ट में सलाम कयो। मुमकिन आहे तव्हांजी भेण आहे, तव्हांजी माउ आहे, अहिड़ी हालत में वेठी आहे जीअं हालत में पुट खे ॾिसणु जेको आहे मुनासिबु न आहे। भेण अहिड़ी हालत में वेठी आहे घर में जो भाउ खे मुनासिबु न आहे, उन हालत में पंहिंजी भेण खे ॾिसे। त इन जे करे अल्लाह ताला ॾिसो, हे असांखे मुआशिरो सेखारियो आहे। घर जे अंदरि दाख़िल थियो, सलाम घर जे अंदरि वञी करे कयो। पहिरियों फस्ट में सलाम कयो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मामूल हूंदो हुयो, अल्लाह जे नबी जो मामूल हूंदो हुयो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असर नमाज खां बाद में घर वेंदा हुया। असर नमाज खां बाद में अमूमन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घर वेंदा हुया। सभ खां पहिरियां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पैगाम पहुचाईंदा घर, इतला ॾींदा हुया त मां जनाब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घर अचां पियो। हालांकि पंहिंजूं घरवारियूं आहिनि, हे इस्लाम आहे, घरवारी आहे पंहिंजी। हालांकि घरवारी कान त इस्लाम एतिरी मना न कई आहे तव्हां घर में वञो त उनखे जेको ॿुधायो। हे अल्लाह जे नबी आदाब ॿुधाया आहिनि, छाजे करे ताकी मतां घरवारी अहिड़ी हिकिड़ी नौबत में वेठी हुजे, अहिड़ी हिकिड़ी हालत में वेठी हुजे जेकी हालत तव्हांखे पसंदि न अचे। हे अल्लाह जे नबी जो मामूल हूंदो हुयो त घर में वञण खां पहिरियां अल्लाह जे नबी पहिरियों इतला ॾींदा हुया, सलाम मोकिलींदा हुया, पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घर वेंदा हुया। हे चाहे हे शरीयत आहे, हे इस्लाम आहे। इन इस्लाम खे असां अॼु छॾे वेठा आहियूं त असां नाकाम थींदासीं। असां बुलंदी ते न चढ़ंदासीं। इस्लाम खे जेको आहे फोकस कयो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत खे जेको आहे फोकस कयो। निकाहनि ते असां केतिरा ख़र्च था कयूं? मुस्लमान निकाहनि ते केतिरा ख़र्च कनि था? 10-10 लख रुपया। 10-10 लख पुट जी निकाह जे मथां लॻाइनि था। 12-12 लख, 15-15 लख निकाह जे मथां रक़म लुटाई थी वञे। हाणे असांजा मुस्लमान नादान मुस्लमान, इहो एतिरी रक़म छाजे खां इस्तेमालु थींदी आहे ॿुधायूं? इहो इन करे न, पीउ जी छा फ़िक्र हूंदी आहे त मुंहिंजो पुटु जेको अॻिते बहितरीनु ज़िंदगी गुज़ारे, चैन जी ज़िंदगी गुज़ारे, सुकून जी ज़िंदगी गुज़ारे। छाजे करे? इन जे लाइ। हाणे पीउ इन शयुनि ते फोकस न आहे कंदो त यार पुट जो निकाह करायां थो, कम से कम पुट खे इहा त ख़बर हुजे इस्लाम घरवारीअ जे बारे में छा हुकुम थो करे। 15 लख रुपया इस्तेमालु शादीअ मथां, इहो पीउ
हिकिड़ो रुपयो बि जेको आहे पुट जे मथां इन शइ ते इस्तेमालु न कंदो आहे ताकी इहो मुंहिंजो पुटु इस्लाम में इहा शइ त मालूमात करे न त निकाह में कहिड़ा उसूल इख़्तियार करणा पवंदा आहिनि, घरवारी सां कहिड़े मामलात सां हलणो पवंदो आहे। हिकु नंबर ते पीउ इन जे मुतबादिल फ़रीक़ आहिनि, औरत जे तरफ़ां उन जे पीउ खे बि कंहिं क़िस्म जो कोई फ़िक्र न हूंदो आहे। ईअं न सम्झंदो आहे त यार न्याणी जो निकाह करायां थो, हाणे मुंहिंजी न्याणी खे इहा त ख़बर हुजे त सुभाणे मुड़ुस जा कम छा थींदा, मुड़ुस जी ज़िमेदारी मुंहिंजे मथां कहिड़ी बीहंदी। इस्लाम बिल्कुलु बि न सेखारींदा, न पुटनि खे इस्लाम सेखारींदा, न शादी खां पहिरियां, न धीअरुनि खे इस्लाम सेखारींदा। रिज़ल्ट छा निकिरंदो, रिज़ल्ट फौरी तौरु तलाक थींदी। कहिड़ा तरीक़ा, हो तरीक़ा त जहालत वारा इस्तेमालु कंदा। हिकिड़े मुस्लमान खे ख़बर न त घरवारी छा थींदी आहे, हिकिड़े मुस्लमान खे ख़बर न त घरवारी छा थींदी आहे, त इहो कहिड़ो तरीक़ो इस्तेमालु कंदो, जहालत वारो कंदो, ऐं इन जो इहो निकाह न हली सघंदो। जेकॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत पढ़ंदा, निकाह ॾिसंदा मुस्लमान जो, सहाबी जो निकाह ॾिसंदा, पोइ चङी तरह मालूमात थी वेंदी, पोइ तव्हांजे निकाह जे अंदरि बरकत थींदी। इहा ख़बर कहिड़े टाइम पवंदी, इहा ख़बर इस्लाम सिखण खां बाद में पवंदी। अल्लाह ताला तमामु मुस्लमान खे सम्झ नसीब अता फरमाई। टाइम वणंदो अथई? अच्छा, साईं मूंखां सर्दी साईं घणी थी वई आहे, सफ़ा निड़ी बंदि थी वई आहे। साईं मूंखां सफ़र जी हालत में नमाज़ क़ज़ा थी वई, हाणे मां पंहिंजे इलाइक़े में आयो आहियां त उन नमाज़ खे कसर करे पढ़ां या मुकमल पढ़ां। ॻाल्हि यादि रखो, हिकिड़ी मुस्लमान सफ़र करे थो, उहो सफ़र 15 ॾींहंनि खां घटि आहे। कोई बि मुस्लमान ट्रेवल करे थो, सफ़र करे थो, कराची वञे थो, ॿाहिरि मुल्क वञे थो, काॾे बि वञे थो, शर्त आहे हिकिड़ो त सभ खां पहिरियां किलोमीटर त ॾिसो न, त किलोमीटर आहे केतिरो। जेकॾहिं 78 किलोमीटर आहे, 78 किलोमीटर खां जेतिरा किलोमीटर मथे विया, उनजे अंदरि हिकु शइ इहा कन्फर्म थी वई कि यार इहो सफ़र जो हिकिड़ो ऑप्शन आहे। 78 किलोमीटर थी विया न, हिकिड़ी ॻाल्हि कन्फर्म थी वई त इहो इन वॾे पंध ते सफ़र शुरू आहे। हाणे वरी ॿी शइ बि इन ते ॾिसणी आहे। सिर्फ़ु न आहे ईअं त तव्हां 78 किलोमीटर खे क्रॉस कयो त हाणे सफ़र आहे, न उनजे लाइ हिकिड़ो ॿियो बि शर्त आहे त जंहिं तरफ़ वञो था उन टाइम उते केतिरो टाइम रहंदव। जाॾे वञिणो आहे मूंखे त उते मां केतिरो टाइम वञी करे रहंदुमि। जेकॾहिं अगरि उते महीने जो इरादो आहे त तव्हां ईअं ई नमाज़ पढ़ंदो जीअं पंहिंजे इलाइक़े में पढ़ो था, मुकमल नमाज़ पढ़ंदो। हाणे कंहिं क़िस्म जो कोई सफ़र न आहे, 78 किलोमीटर न, हाणे हिते 800 किलोमीटर क्रॉस थी वञो, पर तव्हांजो इरादो आहे त मां महीनो रहंदुमि, 20 ॾींहं रहंदुमि, 18 ॾींहं रहंदुमि, 17 ॾींहं रहंदुमि, त हिते मुकमल नमाज़ पढ़णी पवंदी। पर जेकॾहिं 15 ॾींहंनि खां घटि इरादो आहे, 10 ॾींहंनि जो इरादो आहे, 12 ॾींहंनि जो इरादो आहे, पोइ हाणे हिते कसर नमाज़ पढ़ी वेंदी। अल्लाह ताला इजाज़त ॾिनी आहे त 4 रकातुनि जी जॻह ते तव्हां 2 रकातूं पढ़ंदव, मग़रिब जूं 3 ई पढ़ंदव, फजर जूं 2 ई पढ़ंदव, ज़ोर जूं 2 पढ़ंदव 4 जॻहनि ते, असुर जूं 4 जॻह ते 2 पढ़ंदव, मग़रिब जूं 3, इशा जूं बि सिर्फ़ु 2 पढ़ंदव। हाणे मसइलो आयो त जेकॾहिं सफ़र जी हालत में नमाज़ क़ज़ा थी वञे त छा हुकुम आहे। जेकी बि सफ़र जी हालत में नमाज़ क़ज़ा थी वई त पंहिंजे इलाइक़े में पहुची विया हो, त हाणे हिन पंहिंजे इलाइक़े में उहा जेकी सफ़र जी हालत में क़ज़ा थी आहे उहा ई पढ़ंदो। मसलन तौरु कंहिं बंदे जी ज़ोर जी नमाज़ सफ़र में क़ज़ा थी वई त हाणे उहो पंहिंजे शदादकोट में पहुतो। हाणे ते परेशान यार हाणे कसर पढ़ां या मुकमल पढ़ां, त जेकी सफ़र में क़ज़ा थी वई आहे न त उनखे पंहिंजे इलाइक़े में कसर ई पढ़ंदव। ॻाल्हि सम्झ में न आई, सही लॻे थो, अची वई सही, कोई बि आ नथो करे या मूंखे सम्झण न आयो आहे। जेकी बि नमाज़ सफ़र जी हालत में क़ज़ा थी वई, मसलन तौरु ज़ोर जी क़ज़ा थी वई, असर जी क़ज़ा थी वई, त मां शहादत कोट पहुची वियुमि। हाणे
हाणे मां किथे पहुतुमि, शहदादकोट पहुतुमि न, त हाणे मूंखे छा करिणो पवंदो, हाणे मूंखे जीअं सफ़र में पढ़ां न ॿ रकातियूं, छो त मां सफ़र में हुजां उते पढ़ां त घणियूं पढ़ां, 2 पढ़ां, त हाणे हिते बि मूंखे 2 पढ़ियूं पवंदियूं साईं। छाजे करे त हे मां नमाज़ कहिड़ी पियो पढ़ां, हे नमाज़ मां उहा सखर वारी पियो पढ़ां जेकी मूंखां पोइ हिते कज़ा थी वई आहे, हे नमाज़ मां उहा न पियो पढ़ां जेकी मूंखां हिते थी आहे कज़ा। त सम्झ में अची वियो साईं, सफ़र जी हालत में जेकी नमाज़ कज़ा थिए त जेकी सफ़र में पढ़णी पवंदी आहे न उहा ई हिते पढ़णी पवंदी आहे। सिंधी ॿोली साईं थोरो ॾुखी आहे, लॻे थो सम्झण में काफ़ी टाइम लॻे थो। शुक्र आहे सम्झ में अची वियो न साईं, शुक्र आहे। तो ॻाल्हि कॾहिं कॾहिं जेको सम्झ में न बि ईंदी आहे, हिकिड़ो तबलीग जमायत वारो, तबलीग जमायत वारे खे हर कोई कोन्ह न अमीर साहब अमीर साहब अमीर साहब, यार तबलीग वारा हूंदा आहिनि जेके वठी वेंदा आहिनि, तबलीग जमायत हिकिड़ो थींदो अमीर थींदो आहे त उनजो नालो रखियो अमीर, त हाणे उहो अमीर छो आहे, उहो जमायत अमीर आहे न साईं। ईअं हिकिड़े हर मां ॿुधी ठका थी वियो यार अमीर हे माण्हू आहे, हर को चएसि पियो अमीर साहब अमीर साहब अमीर साहब। त हर मां जेको अॻिलो जेको न बंदो लालची हुयो, उन चयो यार मां पंहिंजी न्याणी जो निकाह कराईंदुमि कोई अमीर बंदे सां कराईंदुमि, अची करे ठका थी वियो साईं, हर को चएसि पियो अमीर। हे चए यार कोई एतिरो अमीर आहे जो मस्जिद पेशमा बि हिनखे चए थो अमीर साहब अमीर साहब, पर हुन ज़ालिम खे ख़बर न हुई त तबलीग जमायत जो अमीर आहे। इन खां बाद में ठका थी वियो, निकाह थी वियो, निकाह खां बाद में ॿुधनि चयो तूं ॼाटो आहे मुंहिंजो अलहमदुल्ला हाणे अमीर आहे तूं वॾो, चए यार मां घर बि किराए ते आहे, अड़े तोखे सभई अमीर अमीर चवनि था, चए अमीर चवंदा पर तबलीग जमायत जो अमीर चवनि था, पैसे जे एतबार सां अमीर नथा चवनि। त बाज़ औक़ात ॻाल्हियूं जेको आहे सम्झ में बंदनि खे घटि बि ईंदियूं आहिनि साईं। अगरि का औरत मुड़ुस जी तलाक खां बग़ैर वञी करे ॿिए हंधि निकाह करे त निकाह थींदो या न थींदो, निकाह न थींदो ज़िना कराईंदी आहे औरत। हे असांजे मुआशरे में काफ़ी हले थो, अलाह माफ़ु करे, अलाह ताला तमामु औरतुनि जी इज़त जेको आहे हिफ़ाज़त में रखे। बाज़ औरतुनि जो किथे काराइण जो मसइलो थींदो आहे त मुड़ुस तलाक न ॾींदो आहे, काफ़ी जॻहियुनि ते कंहिं कंहिं जॻहियुनि ते ॾींदा आहिनि, काफ़ी जॻहियुनि ते अलाह माफ़ु करे का औरत कारी थी त मुड़ुस तलाक न ॾींदो, ईअं कढी छॾींदा, फौरी तौर ते वञी करे निकाह कराईंदा। त हे छा थियो, हे छा थियो, हे निकाह थियो ई न, ज़िना थी। हे हिकु रीज़न, अलाह माफ़ु करे कंहिं जॻह ते औरत कारी थी त फौरी तौर माइट रिश्तेदार कढी करे वञी करे के अहिड़े झंग जे इलाइक़े में निकाह कराए छॾींदा, वरी छा करींदा 2-3 ॾींहंनि में कराए छॾींदा। एतिरा बेवकूफ़ मुस्लमान, एतिरा जाइल मुस्लमान। हाणे नाराज़ साईं जाइल जो, जाइल यार हिनखे चइबो न, जाइल कहिड़े एतबार सां हिनखे न चइबो, हे औरत इंसान आहे, का जानवर थोरी आहे, का ढगी थोरी आहे, बसि ईअं काए करे हले कढी छॾियो घर मां। औरत आहे, इंसान जे लाइ अलाह ताला हिकु कानून ठाहियो आहे न, अलाह ताला इंसान जे लाइ हिकिड़ो कानून ठाहियो आहे। का औरत आहे सम्झ में नथी अचे न त छा करिणो पवंदो उनखे, उनखे ईअं न घर मां ईअं तकड़, उनखे तलाक ॾेई करे पोइ घर मां कढो, पोइ बि अलाह ताला प्रोसेस रखियो आहे हिकिड़ो त इहा औरत तलाक मिली न, हाणे इहा औरत इज़त त कंप्लीट करे, इहा औरत इज़त त कंप्लीट करे, कंहिं क़िस्म जो कोई उहा औरत इज़त कंप्लीट न कंदी आहे, ईअं फौरी तौर वञी करे ॿियो निकाह कराईंदा आहिनि। साईं कराईंदा आहिनि या मुंहिंजो मथो फिरियो आहे, घणनि जॻहियुनि ते अलाह माफ़ु करे औरत कारी थी त हफ़्ते जे अंदरि उनजो ॿिए हंधि निकाह कराईंदा आहिनि न, त हे छा थियो, हे ज़िना आहे, हे मुंहिंजी ॻाल्हि न आहे। वञी करे वञी लखनि मुफ़्तियुनि खां पुछा कयो, हज़ारनि मुफ़्तियुनि खां पुछा कयो, हे औरत जो उहो अॻिलो मुड़ुसु न आहे। सभ खां पहिरियां जेकॾहिं कंहिं बि औरत खे फारिग करिणो आहे त मुड़ुसु हुनखे क्लियर जेको तलाक ॾिए, 3 तलाकूं ॾेई करे फारिग करे त इन औरत खे वरी पंहिंजे घर में पीउ जे घर रहे, 3 हेज़ या 3 महीना इदत तलाक वारी औरत जो वञी पीउ जे घर में ई रहे, इन 3 महीननि खां बाद में ॿिए हंधि किथे निकाह थी सघे थो। हे इस्लामी तरीक़ो आहे, हे इस्लामी तरीक़ो आहे। बाक़ी हो जेको तरीक़ो आहे न उहो जहालत वारो तरीक़ो आहे, हो जहल हो इस्लाम जो तरीक़ो न आहे, अल्लाह जो कसम मुस्लमान जो तरीक़ो न आहे। उनजो मिसाल ईअं, उनजो मिसाल जानवर वांगुरु आहे बसि। जी जानवर थींदो आहे न, हे 5 लख जो जानवर आहे, हे 4 लख जो जानवर आहे, हे ढोर आहे, पैसा एॾा ॾेई करे खण बाबा हे तुंहिंजो जानवर थी वियो। यार का इस्लाम आहे, का तहज़ीब आहे, का औरत जी इज़त आहे। इस्लाम हदूं जेको आहे बयानु कयूं आहिनि, उन हदुनि खे अॼुकल्ह असां जेको आहे तजावुज़ करे छॾियो आहे।
इन करे असांखे ख़बर नथी पई। मां कंहिं साथी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाई, मूंखे यकीन कयो, मां चयुमि तुंहिंजी ॻाल्हि जेकी आहे न 100% सही आहे। उन चयो साईं हिन ज़माने जे अंदरि हे जेके कंहिं बि इलाइक़नि जे अंदरि औलाद जेको आहे पीउ जो चवणु छाजे खां नथी वठी। काफ़ियुनि जॻहनि ते चए पीउ खे जेको आहे पुट जेको आहे पादर या काफ़ियुनि जॻहनि ते मूंखे ॿुधाई शइ साईं रीज़न आहिनि, अलाह जो कसम पोयां रीज़न आहिनि। इहे ॿार हरामी ॿार आहिनि, यानी निकाह सही न थियल आहे। अहिड़ा जो निकाह कराइबा त पोइ अहिड़ा पुट पैदा थींदा न यार। अहिड़ा निकाह हलनि था न असांजे इलाइक़े में। औरत जी इद्दत कंप्लीट न आहे, निकाह थी वियो त जॾहिं पुट पैदा थींदा पोइ अहिड़ा पुट पैदा थींदा न जेको अबे जे टोपी में जेको धूड़ विझंदा माज़र सां। ॿियो छा कंदा? इस्लाम खे छॾींदो अहिड़ा नुक़सानात असां ॾिसंदासीं, असां हलाक थींदासीं जंहिं टाइम असां इस्लाम खे छॾींदासीं। हाणे इन ॻाल्हि की हे मौलवी जी ॻाल्हि आहे, कसम सां इन मुस्लमान ते जेकी मूंखे जेको खार अचे थी न, इन ज़ालिम खे मां थो सिर्फ़ु नज़र अचां। अरे ज़ालिमो मूंखे छो था ॾिसो, ॿिए कंहिं मौलवी खे छो था ॾिसो? तव्हां ॾिसो क़ुर खे ॾिसो, असां क़ुर था ॿुधायूं हर ॻाल्हि ते। हे से मौलवी ॾिसो, हे मौलवी ॾिसो, शर्म अचे इन मुस्लमाननि खे। हर ॻाल्हि ते असां मौलवी खे ॾिसो था, हर ॻाल्हि हिन मौलवी खे। साईं हे मौलवी कहिड़ी ॻाल्हि करे थो, हिन मौलवी खे छा थियो आहे? कॾहिं चुप करे एतिदाल सां ॾिठोसीं यार हे जेकी साईं ॻाल्हि कई आहे इहा यार ॻाल्हि वाक़ई क़ुर में लिखियलु आहे, इहा वाक़ई ॻाल्हि हदीस में लिखियलु आहे, कॾहिं गौर कयोसीं? न न, हे मुला आहे न, हे मुला आहे, हिन जी खोपड़ी जेको आहे फ्री आहे। हिकु इल्मु न, हिकु जहालत, ॿिए नंबर ते इहा ॻाल्हि। त पोइ असां नाकाम थींदासीं, पोइ असां ज़िलत बि ॾिसंदासीं। छाजे करे? इल्म सां असांजो वास्तो न आहे। अलाह ताला तमामु मुस्लमान खे सम्झ नसीब अता फ़रमाए। छा साईं हज करण सां सभु गुनाह माफ़ु थी वेंदा या न? उनजी वज़ाहत कयो। साईं हज करण सां अलाह ताला सॻिड़ा गुनाह माफ़ु कंदो। जेके हुकूकुल आहे अलाह जे तरफ़ां जेके हक़ हुया अलाह ताला उहो माफ़ु करे सघे थो। यादि रहे, यादि रहे, मज़ा चओ त हज सां सभु गुनाह माफ़ु थी वेंदा आहिनि। जेके पैसा हिते खाधा अथव न उहो सभु तव्हांजी गर्दन में आहिनि। हज करे असां सभु गुनाह विया न वेंदा इहे। हज करे असां पाक थी आयो। हदीस में फ़ज़ाइल आहिनि, कोई हज करे थो अलाह ताला उनजा गुनाह माफ़ु कंदो, सॻिड़ा गुनाह माफ़ु कंदो। हुकूकुल्लाह जे तरफ़ां जेके गुनाह हुया, अलाह जे तरफ़ां जेके अहकाम हुया, उन्हनि जे अंदरि हिन कमी कई आहे, अलाह ताला उहे माफ़ु कंदो। यादि रहे, कंहिंजा पैसा खाधा अथव हज करण सां माफ़ु न थींदा। हज करे आया हो, भेनरुनि जो हिसो खाधो अथव, हज जेको हज इन हज सां इहे जेको हक़ माफ़ु न थींदा। हज करे आया हो, ॿाहिरनि जा पैसा खाधा अथव, ज़मीन खाधी अथव, हे माफ़ु न थींदा। हिकु हज न 100 हज कयो, कंहिंजा पैसा खाधा अथव उहे हज सां जेको माफ़ु न थींदा। मां पहिरियों बि काफ़ी ॿुधायुमि, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पुछा कयो, या रसूल अल्लाह शहीद जे बारे में छा हुकुम आहे? अल्लाह जे नबी फरमायो शहीद लाइ अल्लाह ताला जन्नत रखी आहे। कुझु टाइम खां बाद में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मुंहिंजे मथां हाणे वई आई आहे, ए पुट तूं छा पुछा कयो? उन साहिबी चयो या रसूल अल्लाह शहीद जे बारे में छा हुकुम आहे? अल्लाह जे नबी फरमायो उनजे लाइ जन्नत आहे, हिकिड़ी शइ माफ़ु अल्लाह नथो करे। या रसूल अल्लाह कहिड़ी? अल्लाह जे नबी फरमायो अल्लाह ताला पर उहो पैसो माफ़ु नथो करे, पर हक़ माफ़ु नथो करे। खाईंदा वठो शहदाद कोड़ी अंदरि माल छिकींदा वठो, कोई टेंशन न आहे, सभु माण्हू पैसा खाईंदा पर हुआ, असां खाधो त छा थींदो? मरो ख़बर चङी तरह पवंदी। हा मरो मौत आयो चङी तरह ख़बर पवंदी त सभु पैसा खाइनि पिया। जॾहिं सभु अलाह माफ़ु करे जहन्नम जी तरफ़ एंट्री कंदा न पोइ तव्हांखे बि लेन में बीहारींदा। पोइ उन टाइम चइजो सभई जहन्नम में वञनि था, मां वयमि त छा थियो? इहा ॻाल्हि जेको आहे न, इहा ॻाल्हि पोइ उते दोहराइजो। अलाए कहिड़े यार असां मक़ाम ते बीठा आहियूं, कोई शराब पी, साईं सभु शराब पीअंदा, मां पीतमि, कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे? सभई मूवी ॾिसंदा, मां ॾिठुमि छा? क़यामत ॾींहुं जेको आहे पोइ इहो सुवालु तव्हां सां कयो वेंदो, पोइ तव्हांखे ॿुधायो वेंदो जेके सभु व्याज खाइनि पिया न इहे सभु जहन्नम में वञनि था। हाणे तूं बि खाई पियो न, अचु तूं बि एंट्री कर, अचु। मां चयुमि न अक्सर यकीन कयो न, 1000 अहिड़ा गुनाह, 100 अहिड़ा गुनाह मुआशरे खे ॾिसी करे असां कयूं था। मुआशरे खे ॾिसी करे असां इहे गुनाह कयूं था। मुआशरे जे अंदरि उहे फॉल्ट आहिनि, गुनाह आहिनि, उन्हनि खे ॾिसी करे असां कयूं था। वरी छा था चऊं? अल्लाह गफ़ूर रहीम आहे, अल्लाह गफ़ूर रहीम आहे, अल्लाह माफ़ु कंदो।
जेको गुनाह ॼाणी वञी कंदो अलाह माफ़ु न कंदो तव्हांजो। पोइ गुनाह छा खे चइबो आहे? गुनाह जे मथां तौबा छा खे चइबो आहे? गुनाह जे मथां तौबा बंदो शर्मसार थी, असुली तौबा त हिन खे चइबी आहे, हिनखे त तौबा न चइबी आहे। राति जो शराब पी करे सुबुह सां अस्तगफिरुल्लाह अस्तगफिरुल्लाह, वरी राति ते वरी मां शराब पीआं थो, तौबा क़बूल न थींदी। हे छा ठगी कयो पिया अलाह सां? अलाह गाफ़िल आहे तव्हां खां? अलाह तव्हांजे सीननि जे राज़नि खे नथो ॾिसे? मां हिकिड़ो सिर्फ़ु शराब जो मिसाल ॾियां थो, हज़ारे गुनाह इन जे मथां डिपेंड कंदा वञो, इन सां मिलाईंदा वञो। ईअं ई आहे गुनाह करे ज़ुबान सां तौबा तौबा अस्तगफिरुल्लाह अस्तगफिरुल्लाह। अॼुकल्ह त उहे बि मुस्लमान नथा मूंखे नज़र अचनि, अॼुकल्ह इहे बि मुस्लमान घटि था नज़र अचनि। गुनाह खां बाद में तौबा, हाणे गुनाह करे कोई टेंशन न आहे, गुनाह करे पोइ गिटी खां निकितो हलियो वञ। यादि रहे अलाह तव्हां गाफ़िल न आहे। हा, इहा ॻाल्हि यादि रखिजो। मुजीब रहमान गाफ़िल थी सघे थो, मस्तूई माला वारा गाफ़िल थी सघनि था। यादि रहे अलाह तव्हां गाफ़िल न आहे। अलाह तव्हांजे कोल खे, तव्हांजे फेल खे, तव्हांजे उथणी खे, तव्हांजी वेड़ी खे, सभिनी खे अलाह ताला जेको आहे मालूम करे थो। साईं, अगरि कोई शख़्स सुनत जी मज़ाक़ करे ऐं ॾाढ़ी खे हक़ीर सम्झो, उन लाइ छा हुकुम आहे? कोई बि सुनत खे हक़ीर सम्झे, ॾाढ़ी खे हक़ीर सम्झे, बाज़ उलमा जे नज़दीक इहो बंदो इस्लाम खां निकिरी वेंदो आहे। आहिनि न असांजा तमामु घणा बेवकूफ़ मुस्लमान, ॾाढ़ी हे ॾिस यार हिनखे ॾाढ़ी आहे, ॾाढ़ी जे मथां मज़ाक़, पटकी जे मथां मज़ाक़, मौलवियुनि जे मथां, ग़रीबनि जे मथां मज़ाक़। हे ॾिस मुला, हे ॾिस हिनजी ॾाढ़ी कीअं लॻी पई आहे। यादि रहे इहे तव्हां हिते मज़ाक़ करे वियो, हिते तव्हांखे त ख़बर न पई इस्लाम खां त ॿाहिरि निकिरी वियो। हिते चयो साईं छो मां त सिर्फ़ु मज़ाक़ कयोमि, मां सिर्फ़ु मज़ाक़ कयुमि। इन मुस्लमान खे ॿुधायां थो, मज़ाक़ में माउ खे ज़ाल चवंदे? मज़ाक़ में कोई चवे न साईं मां त मज़ाक़ पियो कयां, मज़ाक़ में कोई बि मुस्लमान पंहिंजी माउ खे ज़ाल चवंदो? मां चवांसि मज़ाक़ में तूं चवंदे? चवंदो साईं तुंहिंजी खोपड़ी ख़राबु थी आहे या? अड़े ज़ालिम तुंहिंजी खोपड़ी ख़राबु न थी आहे, मज़ाक़ थो करे इस्लाम सां। जॾहिं तूं पंहिंजे घर सां मज़ाक़ नथो करे सघीं त इस्लाम सां मज़ाक़ कीअं थो करे? कोई बि मुस्लमान इस्लाम जी कंहिं बि शइ खे हक़ीर सम्झो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत में कंहिंखे बि हक़ीर सम्झो, उनजे मथां मज़ाक़ कई, इस्लाम खां उहो बाज़ औक़ात निकिरी थो वञे। टे शयूं अहिड़ियूं आहिनि, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, टे शयूं अहिड़ियूं आहिनि जंहिंजो मज़ाक़ आहे, जंहिंजो जाइ बि जाइ आहे। कंहिं बंदे मज़ाक़ में चयो, मज़ाक़ में मां हिन सां निकाह कयुमि, निकाह साबित थी वेंदो। कंहिं बंदे मज़ाक़ में चयो त मां त फिलाणे जो ग़ुलाम आहियां त ग़ुलाम थी वेंदो। कंहिं बंदे मज़ाक़ में चयो, मज़ाक़ में मां त काफ़िर आहियां, मां त गैर मुस्लिम आहियां, मां त ईसाई आहियां। न तूं मज़ाक़ न कयो आहे, तूं जाइ में यहूदी थी वियो आहे। पोइ जेकॾहिं चई त मां यहूदी आहियां, जेकॾहिं तूं चओ न मज़ाक़ में मां त ईसाई आहियां, तूं जाइ में ईसाई थी वई। तूं मज़ाक़ में चओ न मां त हिंदू आहियां, जाइ में हिंदू थी वई। छाजे करे? इस्लाम सां मज़ाक़ न थींदो आहे, शरीयत सां मज़ाक़ न थींदो आहे। मज़ाक़ दोस्त सां थो कर, उहो बि इस्लाम इजाज़त नथो ॾे। तूं दोस्त सां मज़ाक़ कयो, इस्लाम इजाज़त न ॾिनी, बाक़ी इस्लाम सां मज़ाक़ करणु, हे बंदो इस्लाम खां जेको आहे बाज़ औक़ात निकिरी वेंदो। अलाह ताला तमामु मुस्लमान खे हिफ़ाज़त में रखे। व आख़िर दवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।